रुखसार बेगम। मूंखे ख़बर या इहो चङी तरह ॼाणा त तूं असांजी बर्बादी में ख़ुशि आहीं। बसि मूंखे रुगो थोरो दुनियावी ख़फ़न मां आज़ाद थिए पोइ तोसां बि हिसाब किताब ज़रूरु थींदो। याद रख चांदरोखी, ये तुंहिंजूं मस्तियूं ऐं चालाकियूं बस थोरो ॾींहुं आहिनि। तुंहिंजे एसपी जो असां पूरो पूरो बंदोबस्त करे छॾियो आहे। तूं पंहिंजो ख़ैरु घुर शहरोज़ ख़ान। एतिरो असो नण में रहण खां पोइ बि कुते जे पुछ वारो वकड़ न वियो अथई। चांडोकी धीअ, ॾिस तूं पंहिंजे बाबा साईं खे कुझु बि न ॿुधाइजां, न त हरू भरू वॾी खूनरेज़ी थी वेंदी धीअ। खूनरेज़ी त मुंहिंजे चुप रहण जी सूरत में बि थी सघे थी अम्मी। कॾहिं कॾहिं नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते ख़ामोशी इख्तियार करण सां वॾनि माकियुनि जी रोनमा थियण जी वाट खुलंदी आहे। हीअ ॻाल्हि हर किस दरगुज़र करण जहिड़ी न आहे अम्मी। बाबा तव्हांखे त ख़बर आहे इन चांदरोखीअ खे एसपी जी मगी आहे, न कि संदसि इन चांदरोखी जी हैसियत छा आहे शहरोज़ ख़ान जे साम्हूं अचे। रोज़ खान तूं इहा ॻाल्हि सम्झण जी कोशिशि छो नथो करीं त शाह मुराद ज़रे घटि बराबरी जो मल आहे, घटि न आहे। हू